एसएसपी दादू रिटायर्ड अमीर सऊद मकसीद रात देर सां शहर ऐं आसपास जे सरप्राइज़ विज़िट। एसएसपी दादू शहर में सिक्योरिटी इंतजामात ऐं पुलिस मौजूदगी खे चेक कयो। एसएसपी दादू गश्त कंदे इंडस हाईवे खां खुनन मौरीअ ते मुक़रर पुलिस पिकटूं खे चेक कयो। जवाननि खे वधीक होशियार रहण जो हिदायतूं ॾिनियूं। एसएसपी दादू दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते मुक़रर पुलिस नाकाबंदी ऐं पॉइंट्स जो बि मुआइनो कयो ऐं जवाननि खे अलर्ट रहण समेत शकी माण्हुनि ते नज़र ईंदे ई चेकिंग लाज़मी करण जूं हिदायतूं जारी कयूं। अचानक विज़िट करण दौरान एसएसपी दादू शहर में मुक़रर पुलिस पिकटुनि घिटियुनि मोहल्लनि में मौजूद एगल गश्त जो जाइज़ो वरितो ऐं जवाननि खे वधीक मज़बूत रहण जो हिदायतूं पिणु कयूं। एसएसपी दादू ड्यूटी पॉइंट्स ते अलर्ट मिलण ते जवाननि खे शाबाश ॾिनी ऐं पुलिस अहलकारनि खे हिदायत कई त पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अहसन तरीक़े सां अंजाम ॾियण ऐं अवाम सां ख़ुश इख़लाक़ीअ सां पेश अचनि। एसएसपी दादू जो चवणु आहे त अवाम जी जान व माल जो तहफ़ुज़ असांजी अवलीन तरजीह आहे। अमन अमान जी सूरत हाल खे बहाल रखण लाइ ज़िले भर जे पुलिस खे हाई अलर्ट कयो वियो आहे। सरप्राइज़ विज़िट जो मक़सद पुलिस नफ़रीअ खे वधीक एक्टिव रखणु आहे। इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी।